स्कूल ठहरायो हथ बजदा असां चऊं 3 सालनि खां असां दरबज़ार आहियूं। उन स्कूल में हिरोनी था वियनि। ये इमारत कहीं वीरान हंद जी न पर लाड़काने शहर जे विच में कायम सरकारी गर्ल्स मेन लोअर एलिमेंट्री प्राइमरी स्कूल जी आहे, जेको सालन खां बंद हुजण सबब वीरान थी चुको आहे। स्कूल जा क्लासरूम शागिर्दियाणियुनि बदिरां नशे जे आदि माण्हुनि लाइ महफूज़ हंद बणिजी विया आहिनि। ॼाण मूजिब साल 2022 जी बरसातुनि दौरान स्कूल जी इमारत मुतासिर थी, जंहिंखां पोइ शागिर्दियाणियुनि ऐं अमले खे आरज़ी तौर ॿियनि हंधनि ते मुंतकिल कयो वियो। बाद में इमारत जी मरम्मत ऐं ॿीहर तामीर लाइ बजट मंज़ूर थी। मुतासिर थियल हिस्सो छित समेत ड्राहे नए सिर तामीर जो कम शुरू कयो वियो, पर केतिराई साल गुज़रण बावजूद कम मुकम्मल न थी सघियो। असां ॾाढा ॾुखिया आहियूं। असांजो मेन स्कूल हुयो, असांखे ज़रूरत आहे त असांजो स्कूल ठहे। असांजे ॿारनि जी हाज़िरी बि सफ़ा ख़तमु थी वई आहे। ॿार अचनि न था, हिकु हिकु क्लास में ॿ टे क्लासूं लॻनि थियूं। असांखे ॾाढी ॾुखियाई आहे। उते वरी तव्हां पाण ॾिठो आहे त कीअं वेठा आहिनि, केबिन वग़ैरह हिरोनी वग़ैरह बि वेठा आहिनि। पोइ तव्हां हुकूमत असांजी हुकूमत सां आहे इल्तिजा त रिक्वेस्ट आहे त असांखे स्कूल असांजो पंहिंजो ठाहे ॾियनि। ई मोतबाना गुज़ारिश आहे आला उहिदेदारनि सां, मैडम फरियाल तारपुर सां, जमील सुमरो साहब सां, त असांजी बिल्डिंग सफ़ा ख़तमु थी चुकी आहे। 3 सालनि खां असां दरबज़ार आहियूं। हिते ॿार असांजी अटेंडेंस ख़तमु थी वई आहे, इन जे करे त पढ़ाई बिल्डिंग आहे। ॿार वापसि हली वञनि क्लासनि जी खोट जे करे बि असांखे महिरबानी करे असांखे पंहिंजी बिल्डिंग वराए वापसि ठाराइजो। साल जो कम जो चई करे 3 साल थी विया, महिरबानी करे त असांजी बिल्डिंग ते कमु वराए वापसि शुरू थिए। तालीम ते इलाही असरु पियो आहे, इन करे जो जेके ओस पास वारा हुआ अटेंडेंस उहा इलाही घटिजी वई आहे। ऐं उन खां अलावा सिर्फ़ु 3 क्लास असांखे मिलियल, जंहिंमें स्टाफ रूम बि उते ई आहे। हिकु ई क्लास में स्टाफ रूम बि आहे, 2 क्लास उते ई था हलनि ऐं 2 क्लास जेको आहे ॿिए हंधि असां हलायूं था। मतिलबु कंबाइन में पोइ स्टाफ बि डिस्टर्ब थो थिए। स्कूल ठहरायो हथ बजदा असां चऊं असांखे पंहिंजो उते हिरोन थो हले, इलाही हिरोनी था वियनि ऐं उते चांहियूं था पीअनि, हे हो था करनि। असांजे पंहिंजो मतिलबु स्कूल ठहरायो, बिल्डिंग ठहरायो। तालीम साईं खे चयो त असांखे पंहिंजो स्कूल ठहरायो। असांजी ॾुखियाई आहे ऐं असांखे अचण में बि ॾुखियाई थी पई। जेके ॿार चाहिनि उन्हनि खे देरि थी वञे ऐं असांजो घर बि होॾे ई आहे ऐं असांखे ॾुखियाई आहे। ऐं असां जेको असांखे महिरबानी करे वरी असांजे पंहिंजी बिल्डिंग ठहराए ॾियो। ऐं अॼुकल्ह माहौल ख़राबु आहे, असांखे उन स्कूल में हिरोनी था वियनि ऐं इहो केबिनियूं थियूं हलनि मांदियूं। न असांजे पंहिंजो स्कूल ठहराए ॾियो। असांजे अचण में ॾुखियाई थी थिए। जेके बड़ारी जा माण्हू उन्हनि खे बि ॾुखियाई थी पए। तक़रीबन असांजे स्कूल जो इलाही ॿार हुया। स्कूल जी अदावत त शुरू थी, पर सवाल इहो आहे त सालनि खां पोइ बि इमारत मुकम्मल छो न थी सघी। उस्तादनि ऐं इलाइक़े वासियुनि मूजिब तामीराती कम जे मयार बाबति सवाल उथिया आहिनि, जॾहिं त ठेकेदार तरफ़ां कम में साॻियो मटीरियल इस्तेमाल करण बाबति इंकशाफ साम्हूं आयो आहे। सर्वे वग़ैरह हर शइ करे विया, छतूं पयूं, मार्बल टाइल्स लॻिया, पर हाणे चवनि था इन जे बिल्डिंग जो सही कमु थियो न आहे। हाणे इहा बिल्डिंग जेको आहे आइस जे मवाली हीरोइननि जे वर चढ़ी वियो आहे। 24 कलाक हिते आइस ऐं हीरोइन जा मवाली हिते मौजूदु आहिनि। गंद कचिरो घणो थी वियो आहे, चोरियूं तमामु हिते घणियूं आहिनि। ॿिए तरफ़ स्कूल बंदि हुजण सबबि शागिर्दियाणियुनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे ऐं वालिदैन खे पंहिंजे न्याणियुनि जी तालीम लाइ मुतबादिल इंतज़ाम करणा पइजी रहिया आहिनि। ख़ुदा मां इहो तव्हांजो तसलसल आहे, इहो उन्हनि खे चवंदड़ चाहींदुसि त हिकु त जेके तालीमी बजट्स आहिनि, जेके तालीमी जेके तव्हांजा अख़राजात थियनि था पिया, उहे वधि में तालीम ते लॻाया वञनि ऐं उनखे वधि में जेका तालीमी इदारनि खे डेवलप कया वञनि त जीअं आम हिकिड़ा ग़रीबनि जा ॿार आहिनि, मज़दूरनि जा ॿार आहिनि, उहे चङी तरह जेका तालीम हासिल करे सघनि। स्टाफ काढियो, हिते जा ॿारड़ा काढियो आहे। हिते जेके ॿारड़ा वीचारा जेके पाड़े जा वीचारा उहे 2 दफ़ा 3 असां वटि शहरनि वटि असां समाजी माण्हू दाम कयो त असांजा ॿारड़ा साईं हिन स्कूल में पढ़ंदा आहिनि। त जेको आहे त इहे मवाली नशे उहे वेठा आहिनि, त असांजा ॿारड़ा कहिड़े स्कूल में वञनि? ज़ाहिर हर कोई चवंदो त जेको वेझो स्कूल हूंदो ऐं सुठी सरासरी हिन स्कूल जी हूंदी, सुठी बिल्डिंग हूंदी ऐं ठही बि आहे। तव्हां ॾिसो अॼु खंडु ज़बून लॻी पई आहे। या त असांखे इहो भउ आहे त हीअ कंहिंजो को कब्ज़ा माफ़िया थींदो या को कंहिंजो को हवाले थींदो, जीअं में कब्ज़ा वग़ैरह लॻाए पिया आहिनि। त हे बजाए सम्झ में ॻाल्हि थिए तालीम वपराइण बजाए ऐं मंशा जे हवाले कयो आहे। मूंखे ॾाढो ॾुख थो थिए। असांजो शहरी असां अपील था कयूं वरी बि जेके वासेदार अमलदार आहिनि, ख़ुदा अख पटियो तालीम चओ था त आम कयो, पंहिंजी सिंधी क़ौम खे तालीम ॾियारायो, पंहिंजे ॿचनि खे तालीम ॾियारायो, बल्कि ही स्कूल मंशा जे हवाले न कयो ऐं जेको असांजो ॾाढो ॾुख थो थिए। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिकु तरफ़ तालीम जी बहितरी जूं दावाऊं कयूं वञनि थियूं त ॿिए तरफ़ शहर जे विच में सरकारी स्कूल सालनि खां बंदि पियल आहे।
शहरनि ऐं वालदेन मुतालबो कयो आहे त स्कूल जो तामीराती कम फौरी तौर मुकम्मल करायो वञे। इमारत मां नशे जे आदि माण्हुनि जो ख़ात्मो करे मुस्तकिल सिक्योरिटी फ़राहम कई वञे ऐं शागिर्दियाननि लाइ स्कूल ॿीहर खोलियो वञे। सवाल इहो आहे त बजट मंज़ूर थियण ऐं तामीराती कम शुरू थियण बावजूद सालनि खां स्कूल मुकम्मल छो न थी सघियो। लाॻापियल इख्तियारनि खे न रुगो स्कूल जी तामीर में देर जो नोटिस वठणु घुर्जे, पर कम जे मयार ऐं मुबैना ग़फ़लत जी बि जांच करणी पवंदी, छो त हीउ स्कूल सवें न्याणियुनि जी तालीम ऐं मुस्तक़बिल सां वाॻियल आहे।